नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जैकमाबाद में ख़बर ॾींदा आहियूं त जैकमाबाद में हिंदू नौजवान महेश कुमार खे गोलियूं हणी लाश ॿोरी में विझी ज़िंदा साड़ण वारे वाक़े ते मक़दूल महेश कुमार जे वालिद अशोक कुमार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अशोक कुमार ये मुझे पुट रहा नालो महेश नालो महेश अशोक कुमार मुझे महेश कुमार नालो आहे। 4:30 बजे घरों लही वियो, वरी वापसि न आयो। अॼु असांजी सुञाती त लाश जेका थी आहे ईदी सेंटर वियासीं, वरी कब्रिस्तान वियुमि, उते ॾिठमि त जंग ते निशान त पोइ सुञातमि। कंहिंसां न कोई बि दुश्मनी वाक़ न धमकी वमकी जो कोई शिकायत वगैरह कई न शिकायत विकायत काई न शिकायत काई न शक भी असांखे कंहिंमें न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।